फकीर दिल में ख्याल कयो यार मोड़ी भी छतो राज कोई राज है छा कंदासु राज का सा बियो मिली खैर है राज ने में हुजे तो बेचारन के दी हकीम थू बाकी बियो खैर है तो फकीर क्या कयो जो हकीम जो सामान वठी 5-7 शीशू के वरताई आयो पाथारी दुकान ता काटन तेल जी शीशी भराई मिठी सोडा वरताई अड़ो अगर वगर सगे नीनल शीशू भरे हकीम थो आयो वरी आरे यारी मिशन ते उतारियो काठियो चूरो नहीं 2 शीशू भरी तो थेले में विझो हकीम थो गाड़िन में चढ़ियो हकीम थो दवा विकणंदो थे अब भाई तूर सना जो सुरमो है शब्द के यार हो सुरमो थई मकानी अख में पाए छिके पट्टी बधी छॾ सुबह जो थधे पानी जाती मोह के छंटा हणी दूंदे तो भाई तारा बिस्तरे में ये गोरी थी फर्स्ट क्लास बिन्या झूने मजा कक्को जी अध गोरी प्यार जिस हर उम्र सजी रात टंग कौन चोरी है हकीम के बदाल में लाइन गाड़ी डाल में होते कुदरत मुझे साईं वडो हकीम वेठो हुजे जंहिंजे अॻियां डमरू ऐं पलाऊ ऐं खारनि जे अॻियां पियो हलनि उहो गली में वेठो हुजे पासे में जेको पखी वरी वडो ॿधो बीठो आहे फुहारे वारी मिशन ही कार पई पोइ पखी फकीर हकीम वीचारो अची हुनजी भर में वेही रहियो ॾिठई त हितां का मशहूरी थिए दवा निकी था माण्हू ऐलान कनि था कयूं ऐं बि ईअं सिखां उन ख़्याल सां जी वेही रहियो अधु कलाक खनि वेठो त थी मथां हमरा हिकिड़ा आया जिनखे उठ के का छाई पाती हुजे सिधा अची तेरे हकीम वटि वेठा चई हकीम हिन खां पुछूं मन इलाज थी पियो उठ जो यार फकीर उठ असांजे के ॾिस चइबा विहारियोसि वेठो गले में हथ वरी जोर नहीं छाई के जोर लगे तो केॾी महिल मथे निकिरियो हुजे केॾी महिल हेठि निकिरियो वञे तुम लाइट खणी ॾिठो था हो चइबा उठ आरण में वेही आहे छा हा साईं सुम्हारियोसि हा फकीर हकीम ॾिसे वेठो मंगराड़े को सोब ॾिसे वेठो गले जी बीमारी कीअं थी थिए उठ के सां सुम्हारे वो फकियुनि घोटण जो डंडो आहे न वो गोॾा कोड़े चप वात में जीअं ठका थो कराईं ठका जे गंढे खे कराई तो छाई टुटी वई उठ थी रवानो थियो फकीर दिल में ख्याल कयो त वेठा त अब खबर पई न गले जे सूर जी बीमारी जी खबर पइजी वई तो भाई को 2 महीनो 15 चक्कर हणी ॻोठायो कुदरत मुझे साईं जी पाड़े में के मड़ी के तो पवनी गले में सूर हरे लाल हरे लाल हरे लाल हरे लाल हरे लाल जी तो भैया उतो हकीम पंहिंजो फकीर आए थे इन्हीं के ॾिसो इहो ॾाढो हकीम ठाको आहे दवा मुंहिंजो मन गोरी का फकीर जे मन मड़ी वीचारी मरे पई गले सूर सां अब ही वञी को आधी सर सॾु कयो हे बा हकीम वेठो आई घर अबा वेठा आहियो सच के है ते फकीर वार कर मड़ी असांजी के गले में सूर पइजी वियो आहे कुर्बान वञा अबा मड़ी जा भाग भला आहिनि सखी मावली त ॼण हींअर अची लथो आहे न पई शर्म बची पवंदी हाणे फकीरो थेलो छॾे हारियो हेॾा हिन हुनर त ॾंडो हुन वॾे हकीम वटि त ॾंडो पर हाणे हेॾा ॻोल्हे ठाहे हिकिड़ो डबन में पाग ओपरो ई सॼो पियो सो खणियो वियो ई सॼो ओपरो खणियो वियो फकीर वञी वेठो हथ वध ॾिनो तेसीं माई खे वठी अचनि 3-4 ॼणा झलियो अचनि अम्मा वॾी बची पवंदे तुंहिंजे भाग में अॼु त लथो आहे न बेसर में गंढे खे हथ लाए ठाहे गले खे तो भा मुंहिंजा धणी अबा हथनि में वेही हुई जो पोड़ी आरण में वेही आहे पोड़ी आरण में जा थी सघे मथे वेही हुजे पाण ॻाल्हि आहे ॿियनि चयो हा 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 तूं चओसि पोइ कुझु न कुझु दवा करे हा फकीर वेही आहे सौ सुम्हारियोसि हुन ॾिठो पए न उठ जो लका हिन खे सौ सुम्हारे कंध झलियोसि अब कंध जलियो ऊपरो जेको खणियो आयो न गोॾा कोड़े पूरो निर्गोॾे विच में थो ॾेसि ठका जे हो फकीर ही माई तो पढ़ाई मारी करी जाओ हो अब डॉक्टर आयो ऐं मां ठकायो बीमारी जी मूंखे ख़बर आहे नानी त पहिरें उपरे खां पूरी थी वई ठका जे ॿियो कराईंदव नाली नालाणो करे वई फकीर खानो ख़राब ॾिनी असांजी माई तो मारे ॾिनी छा आहे
चे माई तो मरी वही छा क्या हो चिपो खणोस मरी वही तो खणो दबा कोई छा ही कानी फार्मी की तरह तो कोई कौन खणी वञोसि